इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। सुञाते ही तुम्हारी बीमार ॼणिया ओ अम्मा पुछे सो ओ मुंहिंजी अम्मा ए हथनि जो तुंहिंजो इलाज कंहिं कयो, पेरनि जो इलाज कंहिं कयो, ज़ुबान जो इलाज कंहिं कयो, तुंहिंजे अखियुनि जो इलाज कंहिं कयो। ही कलमो त हिन यमन में आहे कोन तोखे हिते कंहिं पढ़ायो। छोकिरी खिली चवे थी अब्बा जंहिं तोखे मके में चंडु लाहे ॾिनो हो उन मूंखे हिते हथ बि घुमायो हो। सभई जो सुभान अल्लाह। होॾे तोखे चंड ते लाहे ॾेखारियई, हिते मुंहिंजे मथां शफ़क़त वारो हथ घुमाई। उन दिलबर जो हथ लॻंदो वियो, मुंहिंजी बीमारी ख़तम थी वई, मां चङी भली थी पियसि। ऐं मूंखे ईअं बि चई त पुट पढ़ ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। ऐं मूंखे इहो बि बाबा ॿुधायो हुयई त तुंहिंजो पीउ मके में मुस्लमान थी वियो आहे, तोखे मां मोहम्मद यमन में मुस्लमान बणायो थो वञा पियो। मुंहिंजा बाबा साईं तोखे ख़बर आहे, पर मां तोखे छा ॿुधायां, जंहिं तोसां उते महिरबानी कई आहे उन मूंसां हिकिड़े बि महिरबानी फरमाई आहे। सभई जो सुभान अल्लाह। ॿियो ख़बर मन वारा ठरो था बरो था, जेको ठरे थो सो सभु को ज़ोर सां चवे सुभान अल्लाह। चओ असांजो नबी शान वारो नबी, काॾे जो असांजो नबी बुलंद आवाज़ असांजो नबी। बिना पाछे तुंहिंजो पाक जिस्मो मख खेण वेहण जो तो ते हुकुम वध यूसुफ खां आहे, तुंहिंजो हुस्न वध यूसुफ खां आहे, तुंहिंजो हुस्न पसी हूर थियूं हैरान नबी तुझ शान मथां। ओ कुर्बान नबी घोड़ा बार बचा, जिंद जान नबी तुझ शान मथां। हेॾे बिहार त ॻाल्हि ॿुधाया ठही कोन्हे, हे रुगो शेर न आहे। पता चो त मौली साहब जतोई साहब जो रुगो मौलूद पढ़ियो आहे, जतोई साहब जो मौलूद ज़रूर आहे, पर मां हदीस मां तोखे ॾेखारियां सॼी ज़िंदगी मुस्तफ़ा जे जिस्म ते मख न वेठी, पर कॾहिं कॾहिं हबीब जेके जिस्म तां हीअ कपिड़ो लाहे हीअ परे रखी छॾींदा हुआ। जिस्म ते त मख न वेहे पर कपिड़े ते बि मख न वेहंदी हुई। उन मख खे या ख़बर ई त कंहिं मुल्ला मौलवीअ जो कपिड़ो न आहे, मुस्तफ़ा करीम जो कपिड़ो आहे। अॻिते ॿुधायां, इजाज़त ॾियो त ॿुधायां, इजाज़त आहे? ओ मुंहिंजा सोना नबी त नबी आहे, पर मुंहिंजे नबी जा ग़ुलाम चओ सुभान अल्लाह। 500 साल खां बाद में बगदाद जे शहर में पीरनि जो पीर हज़रत अब्दुल कादिर जीलानी, गौस समदानी, शहबाज लामकानी दुनिया ते आया हा। हज़रत पीरान पीर जी भी मशहूर करामत आहे त पीरान पीर जे जिस्म ते बि मख न वेहंदी हुई। सभई जो सुभान अल्लाह। मञो था यार, रसूलुल्लाह ते इनजे करे मख न वेहंदी हुई जो मुंहिंजो रसूल करीम अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जो नबी हो। ऐं पीरान पीर ते इन्ही जे करे कान मख वेहंदी जो पीरान पीर खे सुञाणंदी ही मख त हे सोणे नबीअ जो बचड़ो आहे।
तेरी नस्ल पाक में है बच्चा बच्चा नूर का। जोर सा, तेरी नस्ल पाक में है बच्चा बच्चा नूर का। तू है ऐने नूर तेरा सब घराना नूर का। अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह। असां सुन्नत जमात वारा मुंहिंजा दोस्त अज़ीज़ आले रसूल जा बि गुलाम आहियूं। नबी जी सहाबा जा त गुलाम आहियूं, पर आले रसूल जा बि गुलाम आहियूं। ऐं हज़रत पीरान पीर दिलबर दस्तगीर रहमतुल्लाह अलैह आले रसूल आहे। हिकिड़े मूंखे चयो, साईं कंहिंजी औलाद आहे? जो इमाम हसन जी। इमाम हसन खे त पुटु हुयो ई हिकिड़ो, कासिम घोट, जेको करबला में शादी खां पोइ शहीद थियो, राति कोन मड़ी। कासिम जी मेहंदी कढंदा हुआ, नाराज़ थी वियो छा? या हा कयो या न कयो, चुप न कयो। कासिम जी मेहंदी कढंदा त भई इमाम साहब और राति जो मेहंदी पुसाए आई, पोइ सुबुह जो हुसैन असांजी शादी करा त हाणे नियाणी जो ॿार न आई वञा, शादी करे छॾिया। मां चयोमांसि करबला में पाणी हुयो कोन, मेहंदी छा सां पुसायो? इमाम पाणी जो ढुक मिले हा त अली असगर खे पीआरण हा, मां हाओ या न? उन अली असगर खे झोली में खणी हुसैन कोन चवे हा काफ़िरनि खे त हिन ग़रीबड़े खे नंढड़े खे मासूमड़े खे त भला पाणी ॾियो, मूंखे नथा ॾियो त न ॾियो, हिन खे न ॾियो। जेकॾहिं मेहंदी पुसाइण जो थोरो पाणी हुजे हा त कासिम हज़रत अली असगर खे पीआरण या मेहंदियूं वेठा पुसाइनि हा। समझो तव्हां बि था पर ड्रिजो था ॻाल्हाइजा। सिंधी में चइबो आहे त ज़ाल खे मुड़ुस जो नालो ईंदो आहे पर वठंदी न आहे। ज़ाल खे मुड़ुस जो नालो ईंदो आहे पर वठंदी न आहे। ख़बर तव्हांखे बि आहे पर पुछो कोन था, गॾु भत खाओ था न। ख़ुदा सम्झाईंदो आहे, ख़ुदा मदीने पाण पटींदो। चवां मुंहिंजा दोस्त मूंखे चई, सही कासिम त शादी कई पर राति न मड़ियई, सुबुह जो शहीद थियो। हसन जो पुटु ई हिकिड़ो, उहो गुज़ारे वियो। पीरान पीर इमाम हसन जी किथां औलाद थी? मूं चयोमांसि तूं पढ़ियल कोन, वठी आ पंहिंजो ज़ाकिर, वठी आ पंहिंजो मुजतहिद, खणी आ पंहिंजो किताब हयातुल क़ुलूब, खणी आ पंहिंजो किताब जिलाउल उयून, खणी आ मुंहिंजा दोस्तो पंहिंजो किताब तारीख़ुल अइम्मा। अवां जे वॾनि वॾनि अहल तशय्युत जे आलमनि लिखियो आहे त हज़रत हसन खे हिकु पुटु कोन हो, हज़रत हसन खे 12 पुट हा। तोखे त ख़बर ई चाचा कान्हे का, तूं हिकिड़े जे मथां संदरो ॿधी वेठो आहे त हिकिड़ो हो शहीद थियो, त हिकिड़ो शहीद थियो, 11 त ॿिया बि हुया। 11 वापसि 11 जे औलाद वञा हिकिड़ो ॿियो हज़रत इमाम हसन जो पुटु हो, जंहिंजो नालो हो हज़रत हसन मुसन्ना। हज़रत पीरान पीर रज़ी अल्लाह ताला अन्हु उन्हीअ जी औलाद आहे। गौसे पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु खे ख़ुदा तबारक व तआला सोने हसन जी औलाद वञा पैदा कयो। तव्हांजो अक़ीदो आहे या न आहे? आले रसूल आहे या न आहे? सचो सैयद आहे या न आहे? मूंखे वरी अफ़सोस थींदो आहे जीलानी सैयदनि ते। कहते बाबा दुख थींदो आहे ॾाढो त सैयद बि आहियो, वरी आहियो बि जीलानी, यानी पीरान पीर जी औलाद। कहिड़ो दुख थींदो आहे जो यारी वरी शीयनि सां।
उहे शिया तव्हांजे ॾाॾे खे सैयद ई कोन था मञनि चवनि था पीरान पीर सैयद ई कोन्हे असां तव्हांखे पहिरें पोइ सैयद हुजण जे करे असां तव्हांखे 40 ॾियूं सैयद हुजण जे करे असां तव्हांखे नज़राना ॾियूं सैयद हुजण जे करे असां तव्हांखे मथे वेहारियूं सैयद हुजण जे करे असां हेठि विहूं तव्हांजे आॾो ॿाहूं ॿधी सैयद हुजण जे करे त तव्हां सैयद आहियो पीरान पीर जी औलाद आहियो पीरान पीर इमाम हसन जी औलाद आहे उन जे करे सभु तव्हांजो माण्हू अदब कनि ऐं वरी अवां यारी रखो उन्हनि सां जेके तव्हांजे ॾाॾे खे सैयद ई नथा मिलनि अफ़सोस आहे उन जीलानियुनि ते जो जीलानी बि सदाइनि वरी शीयनि सां बि मुहबत कनि मुंहिंजा प्यारा दोस्त थी त उन जीलानी जे जीलानी हुजण में शक आहे जेकॾहिं सचो पको जीलानी हुजे न त शीए सां कॾहिं बि यारी न रखे हो चए तूं मुंहिंजे ॾाॾे जी गिला थो करे मुंहिंजे ॾाॾे जी गिला न कर मुंहिंजे ॾाॾे जो फैज़ क़यामत ताईं जारी आहे सभई चओ सल्लल्लाहु अलैहि या हाणे ॿी ॻाल्हि ॿुधो भला ॿी ॻाल्हि रुगो जीलाननि जो ॾोह कोन्हे तव्हांजो बि ॾोह आहे कीअं भला तव्हां जीलाननि जा मुरीद आहियो या न मां ॾिसां कहिड़ा गौस पाक खे मुर्शिद मञनि था ज़ोर सां हथ मथे खणो सुभान अल्लाह जो आवाज़ अचे दस्तगीर जा मुरीद आहियो न अदा मां मुरीद आहियां दस्तगीर जो मां मुरीद आहियां रोज़े धणी जो मां मुरीद आहियां पीर साईं पागारे जो मूंखे न ख़बर पवे त ही फलाणो माण्हू पीर साईं पागारे खे सैयद नथो मञे ॿियो त कुझु कोन थो करे सघां ग़रीब माण्हू छा कयांसि पर जेको मुंहिंजे मुर्शिद खे चवे त सैयद न आहे ख़ुदा जो कसम मरंदो मरी वञा उन पलीत सां ॻाल्हाइणु छॾे ॾियुसि हुनजो मुंहुं न ॾिसंदुसि त मुंहिंजे मुर्शिद खे सैयद नथो करी पियो मुंहिंजे मुर्शिद जे सैयद हुजण जो इनकार थो करी पियो उन सां ॻाल्हाइणु छॾे ॾियां ज़िंदगी भर मुंहुं मोड़े छॾियां मुंहिंजे मुर्शिद खे घटि वधि ॻाल्हाए अवां सदायो बि मुरीद पीरान पीर जा हौसल आज़म जा ऐं चओ असां जीलानी जा मुरीद आहियूं ऐं वरी जेको तव्हांजे मुर्शिद खे सैयद न चवे हुनखे मख बि विझो भाकुर बि पायो मानियूं बि गॾु खाओ भत बि गॾु खाओ मिड़ई ख़ैरु कयो वेठा हो न यार न दूर तनीअ खां लॾे जंहिंजी नाहे मोहर मलीर ॾे पखा तल पापिन खां परे परां अॾे हाणे छांग तनीअ जी छॾे जेके धना रौधार चरूं हाणे बाक़ी तव्हां ॾेखारियो मां ॾिसां त गौस पाक जे मुरीदनि में ॾिसां गैरत आहे हथ मथे खणी ॾिसी अॼु मूंखे ॿुधायो त कहिड़ो आहे जेको शीयनि खां इन्ही जे करे परे थींदो त शिया पीरान पीर खे सैयद नथा मञनि उहो हथ मथे खणी बसि आहियो परे आहियो ज़ोर सां परे आहियो न हे जेको तव्हां अॼु हथ खयो आहे न इहो अलाह सी तव्हांजो क़यामत ताईं मुहताज न कंदो इहो तव्हांजो हथ सदाई बरकतुनि वारो हूंदो ऐं इन्ही तव्हांजे हथ खे बगदाद वारे ॾिसी वरितो आहे मुंहिंजे हिमायत में हिन हथ खयो आहे इनशा अल्लाह तबारक ताला गौस पाक जी तुंहिंजे मथां नज़र हूंदी सभई जो सुभाणे गैरत धारियो मां तव्हांखे इहे कोन थो त लठ खणो झेड़ो कयो मारो कुहाड़ियूं हणियो न अमन अमान सां रहो झेड़ो नाहे करणो विढ़ड़ो नाहे पर यार रुसी त वेहणो आहे न ॿियो नथो पुॼे त रुसी त वेह जेकॾहिं तूं रुसी वेहंदे त बि तुंहिंजे मथां अलाह जी महिरबानी थींदी इहा बि तुंहिंजे गैरत जी निशानी आहे हाणे सभई चओ त पीरान पीर असां सभिनी जो मुर्शिद आहे बुलंद आवाज़ सां पीरान पीर असांजो
मुर्शिदात असां मान खां हमेशा नफ़रत कंदासीं जेके गौसे पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु खे माज़ अल्लाह सैयद नथा मञनि पिया। त मुंहिंजा थोरा दोस्त, अल्लाह जे नबीअ जो मौजूज़ो उन्ही खे चइबो आहे जो गैर नबी आजिज़ थी पवे। अल्लाह ताला जल जलालहु अमन वारो फरमातो क़ुरान मुंहिंजे नबीअ जो मौजूज़ो आहे। जेकॾहिं तव्हांखे ताक़त आहे त क़ुरान शरीफ़ जहिड़ो ॿियो किताब ठाहे ॾेखारियो, ॿी का सूरत आणे ॾेखारियो, नथा आणे ॾेखारियो। क़ुरान शरीफ़ जी अज़मत आहे, क़ुरान शरीफ़ जी इज़्ज़त आहे, क़ुरान शरीफ़ जो शान आहे जो 1400 साल गुज़री आहे, पर उहा चैलेंज मौजूदु आहे। अॼु ताईं कंहिं बि माण्हूअ खे ताक़त न आहे जो क़ुरान जे मुक़ाबले में का नंढे खां नंढी सूरत ठाहे ॾेखारे। इन जे करे जो क़ुरान कलाम इलाही आहे, सभई जो कलाम बुलंद आवाज़ सां कलाम अल्लाह जो कलाम आहे। इहा क़ुरान करीम जी अज़मत आहे। ऐं नंबर 2 त क़ुरान करीम जो इहो बि मौजूज़ो आहे। क़ुरान शरीफ़ खां नंढड़े खां नंढड़ो किताब, नंढड़े खां नंढड़ो किताब तूं यादि करे ॾेखार त मां तोखे लख रुपयो ॾा विझां। नहवी नंढड़ो किताब आहे, यादि करे ॾेखार। शरह मिया तामिल नंढड़ो किताब आहे, यादि करे ॾेखार। नूरुल ईज़ा नंढड़ो किताब आहे, यादि करे ॾेखार। मुनियतुल मुसल्लीन किताब आहे, यादि करे ॾेखार। नंढड़े खां नंढड़ा किताब, क़ुरान त वॾो किताब आहे। तूं उनजो मतिलबु यादि करे सघंदे, मसइला यादि करे सघंदे, मफ़हूम यादि करे सघंदे, पर हरफ हरफ यादि न करे सघंदे। लेकिन अल्लाह जे क़ुरान जो मौजूज़ो आहे जो नंढड़ा मासूमड़ा ॿारड़ा बि क़ुरान यादि करे सघंदा। हिते स्टेज ते मुंहिंजो हिकिड़ो दोस्त वेठो आहे, हाफ़िज़ बरकत अली चांडियो। उनजा हेतिरा बच्चा जन क़ुरान यादि करे छॾे। हेतिरा बच्चा जेके बालिग़ ई कोन थिया आहिनि, पर अल्लाह जे क़ुरान पाक जो कमाल आहे जो रब्बुल आलमीन जो क़ुरान हुननि जे सीने में अची वियो आहे ऐं हुननि जे सीने में अल्लाह जो क़ुरान समाइजी वियो आहे। इहो क़ुरान शरीफ़ जो मौजूज़ो आहे जो हरफ हरफ अल्लाह तबारक व तआला मुस्लमान जे क़ल्ब में हुनखे रखी थो सघे पियो, संभाले थो सघे पियो ऐं उहो क़ुरान शरीफ़ हमेशह हुन सां गॾु हूंदो आहे। ऐं क़ुरान पाक जो इहो बि मौजूज़ो आहे। मां हिकिड़े हदीस में पढ़ियो त जंहिं घर में क़ुरान हूंदो आहे, चओ सुभान अल्लाह, ॾाढे जो सुभान अल्लाह। जंहिं घर में क़ुरान जो हाफ़िज़ हूंदो आहे, जंहिं घर में क़ुरान जो हाफ़िज़ हूंदो आहे, उहो हाफ़िज़ जो अमल दुनिया मां नादाणो करे वेंदो आहे। ऐं पोयां पुट को हाफ़िज़ न कयई, पोटो हाफ़िज़ न कयई, ॾोटो हाफ़िज़ न कयई, पाण पंहिंजी ज़िंदगी मां लाॾाणो करे हलियो वियो। त अल्लाह जो क़ुरान उन्हीअ जे क़ब्र जे मथां अल्लाह तबारक व तआला जे दरबार में दाह ॾींदो आहे। ऐं मुंहिंजा मौला, ऐं मुंहिंजा रब करीम, हिन मूंखे यादि कयो हो, इन्हीअ खे तो क़ब्र में घुराए वरितो आहे, पर इन्हीअ जो घर मां क़ुरान जे हाफ़िज़ हुजण खां ख़ाली आहे। इलाहुल आलमीन, मां तुंहिंजो क़ुरान आहियां, मुंहिंजी दुआ क़बूल फरमाइजां। जेकॾहिं हिन पंहिंजे पुट खे, पोटे खे, ॾोटे खे, पड़पोटे खे हाफ़िज़ न बनायो आहे, उहा हिन जी ग़लती आहे, पर मां क़ुरान जी सिफ़ारिश क़बूल फरमाए। हे जेको क़ब्र में हाफ़िज़ हलियो वियो आहे, इन जे हेठि 7 पीढ़नि खे दोज़ख जे बाहि खां बचाइजां। सभी जो सुभान अल्लाह, ॾाढे जो सुभान अल्लाह। वो पाण त क़ुरान जे सदके बचे, पर हुनजो हेठो ख़ानदान जो हेठा उहे 7 पीढ़ियूं, माना पुटो पोटो, पड़पोटो, तड़पोटो, अकड़ पोटो, धकड़ पोटो, इहे हेठि मुंहिंजा 7 पीढ़ियुनि ताईं उन हिकिड़े हाफ़िज़ क़ुरान जे सदके में मुंहिंजा दोस्त अल्लाह ताला हुनखे जन्नत वाजिब करे छॾींदो आहे ऐं क़ुरान उन्हनि जी शफ़ाअत फरमाईंदो आहे। क़ुरान में बरकत आहे या न आहे? तव्हांजे घरनि में घणा हाफ़िज़ आहिनि? मां दुआ कयां थो अल्लाह करे घर घर में क़ुरान जो हाफ़िज़ हुजे। ज़ोर सां सुभान अल्लाह। तव्हांजे ॻोठ में हाफ़िज़ रियाज़ वीचारे खे शाबस आहे,
सालन खां वठी करे ॿारड़ा पढ़ाए पियो ऐं हाफ़िज़ पैदा करे पियो। उन हाफ़िज़नि खे मुंहिंजा प्यारा दोस्त पको ॿुधाए पियो, उन हाफ़िज़नि खे पढ़ाए क़ुरान पको कराए पियो ऐं उहे अबे अम्मा वारा भाग वारा हंध जा बच्चा क़ुरान यादि कंदा। तव्हांखे रीस अचणु खपे। अॼु न मूं फ़क़ीर जी गुज़ारिश अपील आहे तव्हांखे, अॼु जलसे खां उथी वञो, पंहिंजे घर पहुचो, पर दिलि में पको पह कयो त इंशा अल्लाह ताला घर घर में हिकिड़ो क़ुरान जो हाफ़िज़ पैदा कंदा। इंशा अल्लाह त चओ, चवंदा पिची में न पइजी वञे। इंशा अल्लाह बि मता करणो पियो बाबा, उमेद त रखबी न सही। इंशा अल्लाह ताला जेकॾहिं उमेद रखियो त इंशा अल्लाह ताला बेड़ो तरी पवंदो। क़यामत कॾहिं न थींदी जेसीं क़ुरान हूंदा। सुभान अल्लाह। क़यामत कॾहिं न थींदी जेसीं क़ुरान हूंदा। रब जो कसम सलामत सारो जहान हूंदो। अल्लामा सफूरी हिकिड़ो किताब लिखियो आहे नुज़हतुल मजालिस, उन्ही में हिकिड़ो वाक़ियो मूं पढ़ियो जेको अल्लाह जो वली हिकिड़े कब्रस्तान वटां अची लंघियो आहे। उन्ही अल्लाह जे वलियनि खे कब्र में बि नज़र पवंदी आहे। उहो समूरो कब्रस्तान वर्तन हो, माना अज़ाब में मुब्तला हा। उन दरवेश बि कुल पढ़िया दुआ घुरई, ऐं मुंहिंजा मौला हिन मुक़ाम वारनि खे माफ़ फरमा, अज़ाब में आहिनि। जेकॾहिं तूं रब करीम जी ज़ातनि जो अज़ाब टारी दे त तोखां पुछण वारो केरु कोन्हे को। वरी महीने खां पोइ आयो, ॾिठे त उहे साॻा माण्हू अज़ाब में, वरी दुआ घुरी, वरी ॿिए महीने आयो साॻो अज़ाब में। 11 महीना ईंदो वेंदो रहियो, मुक़ाम तां अज़ाब न टरियो। 12 महीने खां पोइ इत्तिफ़ाक़ सां उन कब्रस्तान वटां अची लंघियो आहे। पोइ बुज़ुर्ग बीही जो ॾिसे त सुभान अल्लाह, हर कब्र में ईद लॻी पई आहे। सभिनी तां अज़ाब टरी वियो आहे, को बि अज़ाब में कोन्हे को। सजदे में किरी पियो, ओ मुंहिंजा मौला तूं पंहिंजे बाननि खे बख़्शींदो आहे त तुंहिंजी महिरबानी आहे, पर मूंखे एतिरो ॿुधाए त 12 महीना गुज़री आहे, सभु अज़ाब में हुया, हाणे हिननि जो अज़ाब टरी वियो आहे। कहिड़ो सबबु आहे? अल्लाह पाक जी ज़ात पंहिंजे वलियनि सां इल्हाम में ॻाल्हाईंदो आहे। अल्लाह जी तरफ़ खां इल्हाम थियो, ओ मुंहिंजा दोस्त, ओ मुंहिंजा वली, हिकिड़ो माण्हू हो जेको नार हलाईंदो हो, नार में ढको ॿधंदो हो, पाणी बनी में वहाईंदो हो, पर सुबुह जो जीअं जो ईंदो हो त खूह जे मथां नार में ढको ॿधी बुलंद आवाज़ सां पढ़ंदो हो, यासीन वल क़ुरआनिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिल मुस्तकीम। ओ हारी बुलंद आवाज़ सां क़ुरान पढ़े, ढको नार खे छॾे बीही रहे, मालिक धक हणेसि, लठियूं हणेसि, हले त पर हले कोन। जेसीं ताईं यासीन ख़तम न थींदी तेसीं ताईं ढगो बीही यासीन ॿुधंदो हो। ढको चवंदा हो, नाज़ चवंदा हो। हाँ, नाज़ तव्हांजी ॿोली घणो करे नाज़ आहे। अल्लाह सी फरमायो, मुंहिंजा बाना, पोइ हुन बेचारे हारी चयो, भला जे क़ुर ॿुधे थो त मां यासीन पढ़ण में मूंखे 5-10 मिंट लॻंदा, जे बंदो बीठो आहे त भली बीठो हुजे, भली वेठो ॿुधे। अवां ऐं असां चवंदा हो त नार हलंदो आहे, वण घुलंदा आहिनि, हवा लॻंदी आहे, सू सू थींदी आहे, नार ठाक ठक 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 कंदो आहे, पर हिकिड़े बुज़ुर्ग चयो आहे त इहो नार बि अलाह जो ज़िक्र कंदो आहे।
जोर सां चओ सुभाणे अल्लाह। दरवेश चवे तो पिंजड़े में ॿार बोले तू ही तू ही तू ही तू, चरखड़े में नार बोले तू ही तू ही तू ही तू। सुभाणे अल्लाह जोर सां अञा बुलंद आवाज़ सां समझ में अचेव थी ॻाल्हि। तो पिंगे में ॿार हूंदो आहे, अमड़ लोड़ींदी आहे, उहा कंदो आहे, पर उहो रोअंदो कोन्हे, उहो अलाह जो ज़िक्र कंदो। नार हलंदो आहे, नार में चीकट थींदा आहिनि, काठियूं ची ची ठक ठक कंदी आहे, पर न उहो नार में जेको आवाज़ आहे सो बि अलाह जो आवाज़ हूंदो आहे। पिंगड़े में ॿार बोले तू ही तू ही तू ही तू, चरखड़े में नार बोले, चरखड़े में नार बोले तू ही तू ही तू ही तू। अजीब ॻाल्हि थो करे। कूजड़ल काछे वञी मंझे रोहरा माणा बधा, रोहरा माणा बधा। हे तव्हांजे चांवरनि जी गुंद आहे न, हिन चांवरनि जे गुंद में कूंजूं ईंदियूं आहिनि, कूंजूं टोलनि जा टोला करे को राति जो कंहिं पट में लहंदियूं आहिनि, कर 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 पियूं कंदियूं आहिनि। अलाह जो वली थो चए कूंजूं वीचारियूं जेके काछे में वञी राति जो गुज़ारे करणाट कंदियूं आहिनि, इहे करणाट कोन कंदियूं आहिनि, अलाह जो ज़िक्र कंदियूं आहिनि। कूजड़िल काछे वञी मंझे रोहरा माणा बधा, रोहरा माणा बधा। तार ते टीटार बोले, तार ते सुभान अल्लाह, तार ते टीटार बोले तू ही तू ही तू ही तू, चरखड़े में नार बोले तू ही तू ही तू ही तू। सिंधी लफ़्ज़ सिंधी तू ही तू छा चवंदा आहियूं असां सभई? तू ही तू, ॻोल्हा तू ही तू आहे, चओ सुभान अल्लाह। सभई हिकिड़ो दफ़ो ज़ोर सां चओ तू ही तू, ॾाढे चओ तू ही तू। पिंगड़े में ॿार बोले तू ही तू ही तू ही तू, चरखड़े में नार बोले तू ही तू ही तू ही तू। अल्लामा सफूरी रहमतुल्लाह अलैह फरमाए थो, अल्लाह ताला उन्हीं खे फरमायो त बुज़ुर्ग जा माना ऐं बुज़ुर्ग हिन मुक़ाम खे मां इन्ही जे करे बख़्शो आहे, उहो ॾाढो उहो ढको पोढ़ो थियो, मालिक हुनखे कुठो कुही हुनजी ख़ैरात करे गोश्त माण्हुनि खे विरहाए छॾियईं, माण्हुनि खाई छॾियो, पर उन गोश्त मां हिकिड़ी हड्डी हिकिड़े कांग खे हथ आई, उहो कांग खणी हिन मुक़ाम में उछले वियो आहे। उन क़ुरान शरीफ़ ॿुधण वारे ढके जी हड्डी हिन मुक़ाम में आई आहे, मां सॼे मुक़ाम खां अज़ाब टारे छॾियो। सभई ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। नार में ढको हले, हारी क़ुरान पढ़े ऐं वरी उहो ढको बि ॿुधे, उहो पोढ़ो थी वञे, उसी वञे, खाॼी वञे, माण्हुनि जी खुराक बणिजी वञे, हड्डी हुनजी हिकिड़ी कांग खे हथ अचे, उहो खणी कंहिं बि बहाने सां मुक़ाम में उछले वञे, अल्लाह जी रहमत जो दरियाउ जोश में अचे। रब ताला फरमाए हिन सॼे मुक़ाम ते अज़ाब हो, पर ढके जे हॾीअ जे सदके मां हमेशह हमेशह अज़ाब लाहे थो छॾियां। क़ुरान जो फैज़ आहे या न आहे? ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। जंहिं मुक़ाम में क़ुरान जो हाफ़िज़ हूंदो, सभई चओ सुभान अल्लाह। उन्हीअ मुक़ाम जो बि वॾो शान आहे, अल्लाह जे क़ुरान जी बरकत आहे। इंशाअल्लाह तबारक व तआला इहा क़ुरान शरीफ़ जी इज़्ज़त ऐं अज़मत आहे। अल्लाह ताला फरमातो ला रैब फीह,
इन कुरान में को शक न है हुदल लिल मुत्तकीन यो मुत्तकिन जे ला हिदायत जेके परहेज़गार माना हम मुत्तकी माना हम उनखे ही किताब हिदायत कंदो आहे। माना हिदायत जी माना छा है इराअतु तरीक़ अरबी जो लफ़्ज़ मां चई छॾियो सिंधी में माना हिन जी आहे त सुहिणो सिधो रस्तो ॾेखारण वारो यानी अल्लाह जो क़ुरान जेको आहे सो असांखे सिधो रस्तो ॾेखारे थो। हुदल लिल मुत्तकीन मुत्तकिन जे लाइ हिदायत आहे मुत्तकिन खे सिधो रस्तो ॾेखारे थो। उहो सिधो रस्तो काॾे थो वञे सभई जो जन्नत ॾे थो वञे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हिन अव्हां जे इलाइक़े में वॾियूं वॾियूं हस्तियूं थी गुज़रियूं आहिनि। हेॾे पाड़े तव्हांजे में सुहिणो साईं सोने जतोई वारो हज़रत मौलाना साईं गुलाम उमर रहमतुल्लाह अलैह सभई चओ सुभान अल्लाह। हेॾो वरी तुंहिंजे पाड़े में सुहिणो साईं मशहूरनि वारो इन वटि जेको बि फैज़ हो सो क़ुरान जो फैज़। हिकिड़ो मशहूरी साहिब जो मां वाक़ियो किताब में पढ़ियो आहे किताब मूं वटि पियो आहे ॿुधो तव्हांखे हैर साईं जन जे हुज़ूर में साईं हज़रत मौलाना मोहम्मद कासिम मशहूरी साहब रहमतुल्लाह अलैह जी ख़िदमत में को नौजवान आयो 25-26 सालनि जो नौजवान पाड़े जो अची घर में वेठो साईं खे पेरनि ते हथ रखियईं साईं मिलिया हुनजो हथ वठी चयो अबा तूं केरु आहे हथ हुन जो झले बि रहिया हुन चयो किबला मां सूमरो आहियां। बाबा थकिजी पिया जागो था न साईं हुनजे हथ में हथ विधो अबा केरु चइसि मां सूमरो आहियां। अबा सूमरो आहे चई हा साईं। साईं मशहूरनि वारे फरमायो अबा तूं त चवीं थो मां सूमरो आहियां पर मां मोहम्मद कासिम खे तो मझा अहल बैतन जी ख़ुशबू ॾिए थो। हुन चयोसि किबला मां सूमरो सूमरे जो पुटु अबो ॾाढो सूमरा मां बि सूमरो अमड़ बि सूमरो ऐं अवां मूंखे था फरमाए त मूं मां अहल बैतन जे बाबा तूं हूंदे बराबरि सूमरो पर मां मोहम्मद कासिम खे तो मां ख़ुशबू थी अचे अहल बैतन जी। वो चारो पासड़े थी वेठो आस्ते 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 उठी ऐं सिधो घर हलियो। अम्मा हिन जी कुराड़ी जेरी मां पुछियो बाबा काॾे वे चई अम्मा मां साईं मशहूरनि वारे ॾे वियो हुअसि। अजीब हिकिड़ी ॻाल्हि मूंखे साईं ॿुधाई आहे अम्मा मां त परेशान आहियां तूं अमड़ा मूंखे ॿुधाए चई अम्मा छा ॻाल्हि आहे कि साईं मूंखां पुछो तूं केरु आहे मूं चयो मां सूमरो आहियां। साईं जन फरमायो सूमरो तूं हूंदे पर मूंखे तो मंझां अहल बैतन जी ख़ुशबू थी अचे। अम्मा मां त परेशान थी वियुसि मूंखे ख़बर आहे मां सूमरो आहियां तूं बि सूमरो अबो बि सूमरो ॾाढो बि सूमरो मूं मंझां वरी अहल बैतन जी ख़ुशबू कीअं आई। उन कुराड़ीअ मां रोई ॾिनो चवण लॻी अबा साईं मशहूरनि वारो सच थो चवे तूं नंढड़ो हुए 6 महीननि जो हुए मां बीमार थी पई हुयसि एतिरी त बीमार थियसि जो मुंहुं में खीर ई सुकी वियो। असांजे पाड़े में हिकिड़ो सैयदनि जो घर हो हिकिड़ी बीबी रहम करे तोखे 2-3 ॾिहाड़ा पंहिंजो खीर पीआरियो हो साईं सचो सभई जो सुभान अल्लाह जो सुभान अल्लाह। 6 महीने जे उमिरि में 6 महीने जे जमार में मारड़ो खीर थो पीए उहो 25 साल जो गुज़री थो वञे पियो पर सोनो मशहूरनि वारो साईं अल्लाह ताला हुनजे क़ब्र ते कहिड़ो रहमतूं नाज़िल फरमाए उहो फरमाए थो त तुंहिंजे जिस्म मां मूंखे अहल बैतन जी ख़ुशबू थी अचे। अदा
ही नक कोन्हे, ही कन कोन्हनि, ही ज़ाहिरी अखियूं उहे कोन्हनि, उहे बातिनी दिलि वारियूं अखियूं हलनि, बातिनी नक आहे, बातिनी कमाल आहे जो अल्लाह जे वलियनि खे ख़बर पवंदी आहे। हुन 2 दफ़ा या 3 दफ़ा बीबी साहिबा जो खीर पीतो त अल्लाह जो वली ॿुधाए थो त तुंहिंजे जिस्म जा मूंखे अल्लाह जे महबूब जे बचड़नि अहल बैतनि जी ख़ुशबू थी अचे। ज़ोर सां चओ सुभाणे अल्लाह। साईं मशवरण वारो असांजो हो, चओ असांजो हो, सुन्नत जमायत जो हो। अहिड़ो को ॾेखारियो त सही कहवत आहे, इन जहिड़ो को आहे कहवत न मुंहिंजा सोणा। इहा छाजो फैज़ ऐं बरकत ही सभई जो क़ुरान जो। ज़ोर सां चओ छाजो फैज़ हो? अल्लाह जे क़ुरान जो, नबी सही सां मुहबत जो हो। पोइ जेकॾहिं तव्हां बि पंहिंजे सीननि में रसूलुल्लाह जी मुहबत धारींदव, इंशाअल्लाह ताला तव्हांजा सीना सीना न हूंदा, मदीना हूंदा। तव्हांजे सीननि में बि उहा साॻी ॻाल्हि अची वेंदी आहे। हे जेको बि ख़ैर ख़ैरात जलसो वाइज़ तक़रीर थी, इहा सभु ईसाले सवाब आहे। छा नालो करो? बहादुर फ़कीर। ईसाले सवाब जी माना आहे त जेको बि असांखे अलाह सवाब ॾिनो न, असांजो समूरो सवाब बहादुर जे रूह खे ऐं इंशाअल्लाह ताला हेतिरा सारा तव्हां पंहिंजे सवाब खे दुआ में, कुलनि में, कलाम में, अलमद में, दुआउनि में यादि कंदव त अॼु बहादुर बि क़बर में ख़ुशबू मल्हाईंदो हूंदो। अॼु बि हुनखे राहत नसीब थी वई हूंदी। अॼु बि हू ईद मल्हाईंदो त अॼु मुंहिंजे लाइ हेतिरनि माण्हुनि लाइ दुआ घुरी आहे। इन खे ईसाले सवाब चइबो आहे त जेको जहान छॾे वञे उनखे जहान छॾण खां बाद में हुनजे रूह खे सवाब बख़्शिजे। भतु थियो हूंदो, ख़ैरात थी हूंदी, माण्हुनि खे मानी खाराई हूंदो, नातूं थियूं हूंदे, वाइदो थियो आहे, तक़रीर थी आहे, हेतिरो सारो प्रोग्राम 1.5 कलाक तक़रीर हली आहे। इहो समूरो सवाब मरहूम बहादुर जे रूह खे बख़्शिजे थो। अल्लाह ताला हुनखे जन्नत में जायूं अता फरमाए। अल्लाह ताला तव्हां असांखे निमाज़ी बणाए। अल्लाह ताला तव्हां असांखे क़ुरान पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे मज़हब जी गैरत नसीब फरमाए। मां शुक्रगुज़ार आहियां उन्हनि दोस्तनि जो जन मूंखां तारीख़ वरिती ऐं मां टाइम कढी तव्हां वटि आयुसि। 2-3 ॻाल्हियूं तव्हांखे ॿुधायूं अथमि। अल्लाह खां दुआ कयो त अल्लाह ताला इहे मुंहिंजूं ॻाल्हियूं क़बूल फरमाए, तव्हांखे असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। हे थधो आहे, कमु जॾो आहे, गांजनि जो चंडो आहे, किसो वॾो आहे। मुंहिंजी सलाह त चिठनि खे छॾियो। चङो ठीकु आहे, हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, तव्हां मूंखे तक़रीर लाइ घुरायो आहे या जवाबदार करे घुरायो आहे? जवाब त जवाबदार ॾींदो आहे। तव्हां मूंखे तक़रीर लाइ घुरायो आहे या जवाबदार करे? हथ मथे खड़ो, कहिड़ा ॿुधण था चाहियो? तूं त ॾाढे सुभाणे ज़ोरी त न चवराए। हाणे पहिरीं चिठी जेका आहे न उहा तव्हांखे कस लॻंदी। जवाब ॾींदुसि त तव्हांखे कस लॻंदी। चओ त ॿुधायां। हाणे दिलि तव्हांजी न दिके दिके चऊं भला ॿुधो। लिखे थो त जेको ॾाढ़ी कूड़े या ॾाढ़ी कतराए उनजे बारे में छा था चओ? ॾाढ़ीअ वारा न, बाक़ी ॿिए ॾाढ़िया हथ मथे खड़ो। हेतिरा कावजी वेंदा। मां इहो थो चवां
हिकिड़े माण्हू वेठी ॾाढी कूड़ाई, ॿिए माण्हू चयोसि शर्म न मेदारी, रीश में तराशी। जे शर्म नथो करी, ॾाढी तो कूड़ी। फारसी ज़ुबान में चईसि, हो बि चालाक हो, ॾाढी कूड़ जेको हो। उन्हीं चयो त रीश खुद मी तराशम, दिल कसे नमी खराशम। मां ॾाढी पंहिंजी थो कूड़ियां, ॿिए खे त कोन थो रंजायां। त हुन वरी जवाब में चयोसि, दिल रसूलुल्लाह में तराशी खराशी। तूं रसूलुल्लाह खे तो रंज करी, बाक़ी ॿियो कंहिंखे राज़ी कंदे। इन तुंहिंजे ॾाढी कूड़ जे करे रसूलुल्लाह नाराज़ थींदा। जेकॾहिं अब्दुर्रहीम खे नाराज़ न कई, ॿिए खे नाराज़ न कई त का वॾी ॻाल्हि कान्हे। तूं रोज़ रसूलुल्लाह खे पियो रंजाई, ईअं जो चए थो बेहोश थी किरी पियो। यार ॻाल्हि सची चई थी, वाकई मां रोज़ ॾाढी कूड़े रसूलुल्लाह खे थो नाराज़ कयां। हाणे जेको रसूलुल्लाह खे राज़ी करे सो ॾाढी रखे, जेको रसूलुल्लाह खे नाराज़ करे सो भली ॾाढी कूड़े। ऐं जेको ॾाढी कूड़े या कतरे उनखे पेश इमाम न ठाहियो, उनजे पुठियां नमाज़ न पढ़बी, थींदी कान का। सम्झायां थो त ॾाढी रखो पोइ नमाज़ पढ़ायो, लठ खणी सम्झायां था। जंहिंजी ॾाढी कतरियल हुजे, कूड़ियल हुजे, उहो पेश इमाम नथो थी सघे। निमाज़ पढ़ायईं त न को निमाज़ हुनजी पंहिंजी थींदी, न को जमायत जी थींदी। ईअं सम्झो कज़ा थी। ॾाढी कूड़ियल ऐं ॾाढी कतरल जे पुठियां निमाज़ न पढ़ंदा कयो। मां तॾहिं चयोमांव त तव्हांखे कस लॻंदी। कहिड़ी मजबूरी आहे? ईअं त कोन्हे को जो कुकुड़ न मिले त कुतो खाइबो। मजबूरी आहे, कुकुड़ नथो मिले, हाणे मजबूरी में कुतो खाइबो छा? कहिड़ी मजबूरी आहे? पेशमा में नथो मिले त अकेली पढ़ो, पर ॾाढी कूड़ जे पुठियां न पढ़ो। अकेली वरी पढ़ो, पंहिंजी धार पढ़ो, पर ॾाढी कूड़ जे पुठियां, ॾाढी कतरण जे पुठियां निमाज़ न पढ़ो। कहिड़ी मजबूरी आहे? का मजबूरी कान्हे। तव्हां वरी पेशमा जूं पघारूं बंदि जो कीअं था ॾाढियूं छॾनि? अलाह कारण कोन छॾींदा, बाक़ी नौकरनि खां हेॾियूं छॾींदा इंशाअल्लाह ताला। हा, तव्हां मथे ते चढ़िया समझी वेंदा इंशाअल्लाह ताला। तरावी निमाज़ न आहे छा? निमाज़ आहे। ॿियो सुवाल आहे त मुफ्ती साहिब, सफ़र जे महीने खे माण्हू मनहूस चवंदा आहिनि। माण्हू चवंदा आहिनि, पिया चवनि रसूलुल्लाह मनहूस कोन चयो आहे। न को अल्लाह चयो आहे, न को रसूलुल्लाह चयो आहे। सफ़र जो महीनो रहमतुल बरकतुल वारो महीनो आहे। माण्हू चवंदा आहिनि 18,000 मुसीबतूं ईंदियूं आहिनि, मुंहिंजे मदीने वारे कोन चयो आहे, अल्लाह कोन चयो आहे। जी ॿिया महीना रहमतुल ऐं बरकतुनि वारा आहिनि, ईअं सफ़र बि रहमतुल ऐं बरकतुनि वारा। तो उधर ते जेको भाड़ वठिबो आहे, पोइ उन में चवंदा आहिनि बाबा जे अॼु पैसा ॾींदे त मूरी आहे 450 जी, जेकॾहिं 6 महीने खां पोइ ॾींदे त ॿोरी आहे 800 जी। इहा जाइज़ आहे? शरीयत में इहा जाइज़ कान्हे, छो त हिकिड़ी शइ जा तव्हां 2 मुल्ह था कयो। 2 तंहिंजे करे हिकिड़ो मुल्ह कयो त जाइज़ आहे, जे 2 मुल्ह कंदो त नाजाइज़ आहे। साॻी ॻाल्हि आहे, साॻी ॻाल्हि आहे। दावत इस्लामी वारा था चवनि ओझड़ी न खाइजे। फतावा रज़विया में लिखियलु आहे त उहा मकरूह तहरीमी आहे। दावत इस्लामी वारनि जे मुतालिक़ अवांजो कहिड़ो मौक़फ़ आहे? अहिड़ा सुवाल था कयो पिया जेके अकुल खां ॿाहिरि। दावत इस्लामी वारा अहले सुन्नत जा आशिक़े